सबकी आंख में ठाता है बाबा कहता आया सबनी आंख में बाबा ठाया है एक माण्हू जे मथां ॾाढो वॾो केस थी पियो अची मां बाबा उते बाबा हुया पुछंदुमि बाबा भाई बाबा मुझे ये केस जल्दी छो न था करो तव्हां ॼाणी आयो न तव्हां अंतर्यामी आयो सब कुछ करे तव्हां सब कुछ करे सघो था तव्हां ॼाणी ॼाणकार आहियो तव्हां त हिक पल में असांजा सब दुख हिक मिनट में सब जेके दुख आहिनि उहे लाहे सघो था बाबा छा कंदा हुया परीक्षा वठंदा हुया जॾहिं इहो माण्हू जलगांव वियो त सम्झो इहो माण्हू रूम में वञे बाबा जे त बाबा ॿाहिरि घुमण हली वञे ॿाहिरि बाबा खे ॻोल्हण वञे त बाबा रूम में अची सुम्ही थो वञे छा केॾनि पिया भई लिका छिपी केॾनि पिया उहो माण्हू बाबा खे हथ ई न पियो करे सघे भई बाबा मिले ऐं छा चवांसि बाबा खे केसनि जा मुंहिंजा केस सभु लाहे छॾे ऐं बाबा जे लाइ त इहा राउंड आहे बाबा हिक मिंट में केस लाहे सघनि था पिंपरी में बि ॾीठा अंकल जे मथां हुया केसिस बाबा में विश्वास रखियो नीम सां डेली मंडली ईंदा हुआ 7 बजे पूरे हिते मंडली पहुची वेंदा हुआ आरतियूं कंदा हुआ बाबा जूं अरदास कंदा हुआ मां इहा अरदास ॾेढा अंकल खां ई सिखी हुई ॿुधी करे त बाबा हुनजा वाकई केस ईअं लाहे छॾिया
ख़बर ई न पई। त विश्वास में शक्ति आहे। पाण सभई घर खां निकिता आहियूं, हिते आया आहियूं, छा रखी आया आहियूं? मन में विश्वास रखी आया आहियूं। बाबा असांजा सभु कार्ज रास कंदा। अंकल ॾींदा हुआ, डेली 7 बजे हिकु ॾींहुं बि न घुसाईंदा हुआ। खाली जंहिं ॾींहुं कोर्ट वञिणो हूंदो वेंदा हुआ, कहिड़े त लखनऊ शहर लखनऊ वेंदा हुआ, बनारस वेंदा हुआ। पोइ उहे ॾींहुं खाली घुसाईंदा हुआ, बाक़ी सभु ॾींहुं नेम सां ईंदा हुआ। त बाबा ॿुधंदो ज़रूरु आहे। हाणे इहो माण्हू बि वियो आहे जलगांव में, पर बाबा गॾजनि था छा? बाबा सवला गॾजंदा आहिनि छा? न कोई वॾे माण्हू सां मिलणो हूंदो आहे, सवलो न मिलंदा आहिनि। पाण खे छा लॻंदो आहे? पाण वटि 7 बजे नींद मां उथूं, बाबा त वेठा हूंदा मंदर में, ईअं सोचंदा आहियूं। टाइम न सोचंदा आहियूं भई टाइम खां टाइम ताईं सत्संग आहे, घणे बजे पहुचूं, कीअं बाबा सां मिलूं, कीअं वञी करे पंहिंजो हाल ॿुधायूं, है न? इन माण्हू खे मिलंदी न बाबा। आख़िर राति जो जी मां जो देरि ताईं जाॻंदुसि ऐं मां कीअं बि बाबा खे पंहिंजो सुवालु हुननि जे अॻियां रखंदुसि। दिलि बि ॾाढो लॻंदो हुअसि भई मां बाबा सां ॻाल्हाईंदमि कीअं, पर प्रॉब्लम बि हुयो, ॻाल्हाइणो हुयो। पोइ राति जो छा ॾिसे, बाबा हुते बाहि ॿारे वेठा आहिनि ऐं पना खणी करे, अख़बार जा पना खणी करे, सन्हा सन्हा पना पाड़े करे हिकु हिकु हुन बाहि में विझनि वेठा। त हाणे माण्हू खे लॻो मां एॾो इम्पोर्टेंट कमु खणी आयो आहियां ऐं ही छा नंढनि ॿारनि वांगुरु छा वेठा करनि, रांदि वेठा खेॾनि। त बाहि ॿारे करे नंढा ॿार न हिकु हिकु पनो वेही विझंदा आहिनि। वञी करे गुस्से में बाबा खे चएसि थो, बाबा केतिरा ॾींहं थी विया आहिनि, मां आयो आहियां, तव्हां त मूंखे मिलो ई नथा, मूंसां ॻाल्हायो ई नथा, मुंहिंजो सुवाल ई नथा ॿुधो। भला कीअं थींदो मुंहिंजो कमु? मां एॾो टेंशन में आहियां, तव्हां हिते रांदि वेठा कयो। त बाबा ॾिसो ॼाणी ॼाण अंतर्यामी अंदरि जो हाल सम्झी वेंदा। चईसि भेणा तुंहिंजे केसनि जा जेके पना आहिनि उहे ई मां हिन बाहि में साड़िया वेठा। उहे गोदड़ी वारे शाम थी ख़ुदि ख़ुदा आहिनि, उन्हनि खे ॿुधाइण जी बि ज़रूरत न आहे। उहे सभु दिलि जो हाल सम्झी वेंदा आहिनि ऐं कुझ में ॻंढी छॾींदा आहिनि, कंहिंखे ख़बर बि न पवंदी आहे। असां छो न थींदा आहिनि असांजा कम? छो त असांजो विश्वास पको न आहे। मंगल ॾींहुं आरतियूं थी वञनि, मदा थी वञे, अरदास थी वञे, पलो थी वञे, हुन खां पोइ असां वेंदासीं। पहिरियों छो वञूं? पहिरियों ॿियनि जा कम थी वञनि, पोइ असां नंबर वरी लॻाईंदासीं, है न? मंगल ॾींहुं थोरी उहो न करूं, भई असां टाइम ते पहुचूं, गॾिजी करे सभई मिली करे मदा करूं, 6:30 बजे गॾिजी करे मिली करे आरती करूं। त ॾिसो कीअं बाबा जल्दी जल्दी पंहिंजा कम करनि था। अॻियां चऊं, जेको दर ते आयो सवाली मोटियो न कोई खाली। बाबा जो भंडारो भरियल आहे, अणखुट भंडारो आहे हुन वटि, पर असांखे वठणु 3 कलाक भंडारो चालू आहे, 6 खां 9। असां ईंदासीं 8 खां 9 कलाक जो लॻंदो न, 2 कलाकनि जो हली वियो भंडारो। वठी वठी तूं थकंदे पर ॾेई न सघंदो राम। वठी वठी तूं थकंदे पर ॾेई न सघंदो राम। हाणे आवाज़ कान्हे। संत सदा जो मुंहिंजो बाबा हरदस राम। संत सदा जो आहे मुंहिंजो बाबा लीला राम। वठी वठी तूं थकंदे पर ॾेई न सघंदो राम। वठी वठी तूं थकंदे पर ॾेई न सघंदो राम। संत सदा जो आहे मुंहिंजो बाबा हरदस राम। संत सदा जो आहे मुंहिंजो बाबा लीला राम। गोदड़िया
संत सखा जो आहे बाबा हीरा संत सखा जो आहे बाबा हरदस राम संत सखा जो आहे बाबा